अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां मोहम्मद उस्मान मल्ला। सर्वेच न्यूज़ जे सभिनी ॾिसंदड़नि खे भलीकार। बुलेटिन में शामिल कंदासीं हिन वक्त जी हिकु अहम ख़बर। नाज़रीन, सकरन मां तव्हांखे अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त ॾोहनि जे दुनिया जो बदनाम ॾोहारी नवाबशाह ऐं सांगड़ ज़िले जे केतिरनि ई थाणनि ते केतिरनि ई केसनि में घुर्बल ॾोहारी पोड़ो गुदारो खॾर थाणे जे हद में पुलिस मुक़ाबले दौरान ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार थियो आहे। ही अहम ख़बर तव्हांखे सकरन मां ॾींदा हलूं त ॾोहनि जे दुनिया जो बदनाम ॾोहारी नवाबशाह ऐं सांगड़ ज़िले जे केतिरनि ई थाणनि ते केतिरनि ई केसनि में घुर्बल ॾोहारी पोड़ो गुदारो खॾर थाणे जे हद में पुलिस मुक़ाबले दौरान ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार थियो आहे। नवाबशाह ऐं सांगड़ ज़िले जे केतिरनि ई थाणनि ते केतिरनि ई केसनि में घुर्बल ॾोहारी पोड़ो गुदारो खॾर थाणे जे हद में पुलिस मुक़ाबले दौरान ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार थियो आहे। सकरन भरिसां खॾर थाणे जे हद ॻोठ जाम ॾाहिरी साम्हूं ॾोहारिन ऐं पुलिस में मुबीना मुक़ाबलो पुलिस जे जवाबी फायरिंग में गोली लॻण करे हिकु ॾोहारी ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार, जॾहिं त पुलिस पारां संदसि वटां हिकु 30 बोर जो पिस्टल ऐं गोलियूं हथ करण जी दावा कई वई आहे ऐं मुबीना फोरू जी सुञाणप सिकंदर उर्फ़ पोड़ो गुदारो जे नाले सां थी आहे। राब्ते करण ते SHO खॾर दिलदार सोलंकी ॿुधायो त असां गश्त ते वञी रहिया हुआसीं त पुलिस जे गाॾी खे प्राइवेट गाॾी सम्झी ॾोह जे इरादे सां बीठल ॾोहारियुनि पारां असां मथां फायरिंग कई वई। असांजे जवाबी फायरिंग में हिकु ॾोहारी सिकंदर उर्फ़ पोड़ो गुदारो ज़ख़्मी थी पियो, जॾहिं त संदसि 3 साथी फरार थी वञण में कामयाब थी विया। पुलिस ज़रियनि मूजिबि त गिरफ़्तार ॾोहारी ते ज़िले नवाबशाह ऐं सांगड़ जे मुख़्तलिफ़ थाणनि अंदरि केतिरनि ई केसनि में रूपोश ॼाणायल आहे, जॾहिं त पुलिस जो वधीक चवणु आहे त ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार जवाबदार काफ़ी वक़्त खां ॿिन्ही ज़िलनि में ख़ौफ़ जी इलामत बणियल हो।